हाणे उहो ख़त जेको हुयो उहो जॾहिं हज़रत हुसैन खे नियापो मिलियईं, हज़रत हुसैन सफ़र कंदा 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 अची करे कंहिं मक़ाम जे मथां पहुता, हिकिड़ी जाइ ते पहुता, ॿी जाइ ते, उते हज़रत हुसैन सां जेको मिले पियो सुहिणे हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु खे सभु मशवरो इहो ई ॾियनि, अवां हिकिड़ी निशानी आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां पैगम्बर जी आख़िरी निशानी आयो, अवां जे लाइ असांजी राय आहे अवां महिरबानी करे कूफ़े जी तरफ़ न वञो। जॾहिं हिकिड़े मक़ाम जे मथां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पहुता त सभ खां पहिरीं हिकिड़ो लश्कर जेको उबैदुल्लाह इब्न ज़ियाद मोकिलियो हुर बिन यज़ीद जो 1000 माण्हुनि, हुर बिन यज़ीद इहो बाद में हज़रत हुसैन जे काफ़िले में शामिल थी करे शहीद थी वियो, करबला जे शहीदनि में उनजो नालो बि आयल आहे। बहरहाल शुरू में जीअं पहुतो त हज़रत हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु सां अची करे मिलियो, अहले बैत अतहार जॾहिं अचनि में ॾिठूं त साम्हूं गर्दो गुबार मिटी वग़ैरह या ईअं थोरो आवाज़ु अचे थो, पाण पुछा कयूं पंहिंजे शहज़ादे खां, हज़रत हुसैन पंहिंजे नंढड़े खां पुछा कई ॾे हाल वारे आवाज़ु छाजो आहे, चई महसूसु थिए थो त कूफ़े जी तरफ़ खां को लश्कर अची रहियो आहे। जॾहिं भरिसां अची करे वेझो पहुता त ॾिठूं त हुर बिन यज़ीद आहे। हुर ॾे हाल अहिवाल कीअं अचणु थियो आहे, चई हुकुमनामो जारी थियो आहे कूफ़े जे तरफ़ां, जेको कूफ़े जो गवर्नर आहे, उन चयो त अवां हज़रत हुसैन सां गॾु हुजो, उनखे काथे बि अकेलो न छॾियो, हीअ 1000 माण्हुनि जो लश्कर, मां असां इन शइ जे लाइ मामूर आहियूं। हज़रत हुसैन रज़ी अलाह ताला ॾिठो त ज़ोर जी निमाज़ जो टाइम थियो आहे, ॿेपरी जी निमाज़ जो टाइम थियो आहे। हज़रत हुसैन साईं ज़ोर जी निमाज़ जे लाइ पंहिंजे मुअज़्ज़िन खे चयो त अवां आज़ान चओ। आज़ान जॾहिं आई त हज़रत हुसैन पंहिंजे मुख़ालिफ़ धुर खां पुछा कयो, निमाज़ जो टाइम थियो आहे, असां सां गॾु निमाज़ पढ़ंदो या पंहिंजी अलॻि निमाज़ पढ़ंदो? तॾहिं हुर बिन यज़ीद चयो साईं अवां जी इमामत जे अंदरि निमाज़ पढ़ंदासीं, इन टाइम रूए ज़मीन में अवां खां को बि माण्हू बहितर न आहे, अवां जी इक़्तिदा जे अंदरि निमाज़ पढ़ंदासीं। हज़रत हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु निमाज़ पढ़ाई। ज़ोर जी निमाज़ खां बाद में सुहिणे हुसैन हिकिड़ो ख़ुतबो ॾिनो, इहो करबला में हज़रत हुसैन जो पहिरियों ख़ुतबो हो। हज़रत हुसैन जे ख़ुतबे जा लुबे लुबाब अल्फाज़ात इहो हुया, बाबा मां पाण न आयो आहियां, मूंखे घुरायो वियो आहे, मूंखे कूफ़े वारनि घुरायो आहे, हे मां वटि थैली भरियल आहे जंहिंमें उन्हनि जा ख़त आहिनि, जिन चयो त असां तव्हांजी इक़्तिदा चाहियूं था, तव्हांखे पंहिंजो अमीर मुक़ररु कराइणु चाहियूं था, असांजी दिली ख़्वाहिशी आहे त तव्हां अचो, तव्हांखे पंहिंजो अमीर मुक़ररु कयूं, असां यज़ीद जी हुकूमत मां राज़ी कंहिं क़िस्म जो न आहियूं। ऐं हाणे अजीब ॻाल्हि आहे, जॾहिं मां आयो आहियां त मां ॾिसां थो त सख़्त में सख़्तु मुआमलात ऐं मसाइल। अच्छा, इन खां अॻु में हज़रत हुसैन खे मुस्लिम बिन अकील जी शहादत बि ख़बर पहुची चुकी त हज़रत मुस्लिम बिन अकील शहीद थी वियो आहे। मुंहिंजो सौटु जेको मुस्लिम बिन अकील हुयो, कूफ़े वारनि उनखे बि बेदर्दी सां शहीद कयो आहे। हिन फिलाणे पुट फिलाणे जा ख़त, फिलाणो पुट फिलाणे जो, फिलाणो पुट फिलाणे जो, सभिनी जा नाला बनाला उहो ख़त कढी करे ॾेखारियईं त हुर बिन यज़ीद वारनि मां कंहिं बि माण्हू न ॻाल्हायो, सभु ख़ामोश हुया। असर जी निमाज़ बि पढ़ियूं। असर जी निमाज़ खां पोइ वरी हज़रत हुसैन रज़ी अलाह ताला ख़ुतबो ॾिनो। चऊं त मां वरी बि तव्हांखे इहा ई ॻाल्हि गुज़ारिश कंदुमि या त असांखे छॾियो, असां जंहिं रस्ते खां आया आहियूं पंहिंजे रस्ते ते वापसि हलिया वञूं, माना मदीने जी तरफ़ हलिया वञूं। अव्हांजे ख़तनि जे करे असां पंधु कयो आहे त जीअं कंहिं माण्हू सां नाइंसाफ़ी, तव्हांखे इंसाफ़ कवे, तव्हांखे इंसाफ़ मिले नथो, असां इन इंसाफ़ जे करे मां पंधु करे पंहिंजा बछड़ा वठी करे आयो आहियां। जेकॾहिं तव्हांखे इहा शइ जी ज़रूरत न आहे, रस्तो छॾियो त असां वापसि वञूं। या ॿियो ॿी सूरत के तारीख़ वारनि लिखियो आहे त या असां पाण वञी यज़ीद सां मिलंदासीं, पोइ जेका ॻाल्हि थिए। या टीं सूरत इहा आहे, असांखे कंहिं जेको आहे सरहदी तरफ़ हवाले कयो, मुस्लमाननि जी का न का सरहद हुजे, उते असां वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं। हुर बिन यज़ीद चयो साईं असांजे अख़्तियार में का बि शइ न आहे, अव्हांजो ख़त लिखी सघूं था उबैदुल्लाह इब्न ज़ियाद ॾे। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद ॾे ख़त लिखियऊं त हज़रत हुसैन हीअ ॻाल्हि करे थो, इहा त अमुन वारी ॻाल्हि आहे, इहा त सुलह वारी ॻाल्हि आहे, इहा त इनक़लाबी माण्हुनि जी ॻाल्हि आहे, जेका हर एतवार सां पंहिंजो मौक़ूफ़ ऐं पंहिंजो दलील मज़बूत रखे थो पियो। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जॾहिं उहो ख़त ॾिठो त उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जो ख़्यालु इहो हो त कुझु न कुझु नरमी थिए, पर उते शिमिर बि हो। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद वरी 4000 माण्हुनि जो लश्कर उमर बिन साद या अमर बिन साद सां पंहिंजो मोकिलियो। 4000, 1000 पहिरियों वियो, वरी 4000 जो लश्कर ॿियो बि मोकिलियो वियो। हुननि बि अची करे हज़रत हुसैन सां ॻाल्हायो। हज़रत हुसैन पंहिंजी सिधी ॻाल्हि उन्हनि वटि बि इहा ई रखी। उतां बि कोई बि कंहिं बि क़िस्म जो को बि रस्तो न निकितो। आख़िर में अमर बिन साद बि वरी उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जी तरफ़ लिखियो त जेको शिमिर हुयो, शिमिर उते इन करबला जे मैदान में ज़ुल्म करण वारे में सभ खां वॾे में वॾो किरदारु इन शिमिर जो बि हुयो।
शिमिर जॾहिं ख़त ॾिठो त उबैदुल्लाह इब्न ज़ियाद सां गॾु वेठो चयईं मतां हज़रत हुसैन खे का ढर ॾिनव, हे जे तव्हांजे हथ मां निकिरी वियो वरी तव्हांजे हथ में न ईंदो। हाणे हिन शिमिर जो रिश्तो त ॾिसो न, आले बैसन जो रिश्तो छा आहे। वेगा भाइर हज़रत हुसैन जा, छा ॻाल्हि खे चङी तरह, हज़रत हुसैन जा वेगा भाइर, हीउ उन्हनि जो मामू आहे शिमिर। उहे करबला जे मैदान में उन्हनि जा दारुल तारीख़ वारनि लिखियो आहे, उन्हनि जे लाइ दारुल अमान बि खणी आयो, अमुन बि खणी आयो। बाद में उन आले बैत वारनि जेको आहे सो जेके हज़रत हुसैन जा वेगा भाइर हुया उन्हनि उनजो अमुन खणी करे, अमान वारो परचो खणी करे उनजे मुंहं ते हयो त तुंहिंजे ऐं तुंहिंजे अमान जे मथां ख़ुदा जे रसूल जी लानत हुजे, असांखे तुंहिंजे अमान जी का बि ज़रूरत न आहे, असां पंहिंजे भाउ हज़रत हुसैन सां गॾु आहियूं। बहरहाल जॾहिं उमर बिन साद हिते पहुतो, सभिनी पंहिंजो पाण में मशवरो कयो। यज़ीद आख़िर में सख़्ती, उबैदुल्लाह इब्न ज़ियाद आख़िर में सख़्ती जो हुकुम इहो कयो, हाणे हिते 7 मुहर्रमुल हराम आहे त अहले बैत जो पाणी बंदि कयो वञे। उन्हनि खे अहिड़े मैदान में आणियो जिथे पाणी जो ढुक बि कंहिं क़िस्म जो न हुजे ऐं उन्हनि जो घेरो तंग कयो वञे, जाॾा काॾा पंहिंजी फ़ौज बीहारी वञे, पंहिंजा माण्हू बीहारिया वञनि। 7 मुहर्रमुल हराम ते हज़रत हुसैन सम्झी वियो त शायदि हिननि जो इरादो नापाक आहे। हज़रत हुसैन पंहिंजे बचड़े खे 30 माण्हू सवार 40 माण्हू पैदल ॾिना, अवां कुझु न कुझु वञी दरियाए फ़ुरात मां पाणी भरे अचो। उहे विया, उन्हनि जो उमर बिन साद जे माण्हुनि सां मुक़ाबिलो बि थियो, पर कुझु न कुझु पाणी जूं मश्की सां भरे आया, भरे करे खणी आया। बाद में हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु राति जो उमर बिन साद खे ॻाल्हाइण जे लाइ घुरायो। उमर बिन साद खे चऊं 3 तजवीज़ूं आहिनि, इन्हनि 3 तजवीज़ुनि मां जंहिं बि तजवीज़ जे मथां अमल कयो उहो मूंखे क़ाबिल क़बूल आहे। चई अव्हां जो पैगाम अमुन वारो भाईचारे वारो आहे, पर सम्झ में ॻाल्हि नथी अचे त उहे माण्हू अव्हां जे इन पैगाम खे तस्लीम छो नथा कनि। शिमिर बि हुयो हिते 7 मुहर्रमुल हराम 8 जॾहिं 9 जी राति जेका थी आहे त हीअ आया संदरो ॿधी करे 9 ते सुबुह जो मैदान जे लाइ बिल्कुलु तयारु थी करे वेढ़ान जे लाइ आया।